अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो वअलल्लाहि फतवक्कलू इन कुंतुम मुमिनीन, जेकर तमाम मोमिन आयो ईमान वारा आयो तो अल्लाह ते भरोसे रखण वारा बणजी वञो, अल्लाह ते यकीन रखो, तवक्कुल रखो। वमन यतवक्कल अलल्लाहि फहुव हस्बुहु, जेको माण्हू अल्लाह ते भरोसो रखे, कुरान शरीफ तो फरमाए, रब कायनात ने पाक कलाम में फरमायो कि अल्लाह ते भरोसो रखन था अल्लाह उन्हनि जे लाइ काफ़ी आहे, रब उन्हनि जे लाइ किफ़ायत कंदड़ आहे। उन्हनि खे कंहिंजी अल्लाह मुहताजी न ॾेखारींदो, अल्लाह उन्हनि खे कंहिंजी मजबूरी न ॾेखारींदो, कंहिंजो सुवाल ई न बणाईंदो, अल्लाह उन्हनि खे कंहिंजे हथ न झुकाईंदो, रब कायनात उन्हनि खे कंहिंजे हथ मजबूर न फरमाईंदो, ख़ुदि अल्लाह पाण उन्हनि जो मददगार बणिजी वेंदो, जेके अल्लाह ते ॻाल्हायो भरोसे रखण वारा। ॿी जॻह ते अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, जेके अल्लाह ते तवक्कुल कनि था, भरोसो कनि था, अल्लाह उन्हनि सां ख़ुदि मोहब्बत फरमाईंदो आहे, अल्लाह उन्हनि सां मोहब्बत फरमाईंदो के रब जी ज़ात ते भरोसो रखनि, पंहिंजे असबाब ते, पंहिंजी ज़ात ते, पंहिंजे माल ते, पंहिंजे अयाल ते, पंहिंजे रिश्तेदारनि ते, दुनियावी असबाबनि ते भरोसो नथा रखनि, बल्कि उन्हनि जो यकीन अल्लाह ते आहे, अल्लाह जी ज़ात जे मथां आहे। अल्लाह ने फरमाए जॾहिं तव्हां अल्लाह ते भरोसो रखियो, दुनिया जे सभिनी असबाबनि खे छॾे मूं रब जी ज़ात जे मथां भरोसो रखियो, तो बदले में मां अल्लाह मुंहिंजी तव्हां सां मोहब्बत फरमाई। सुभान अल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला फरमाया कुल लन युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना, हे महबूब पंहिंजे उम्मत खे फरमाए चओ त असांखे उहो ई मिलंदो आहे जेको अल्लाह चाहींदो, असांखे उहा ई शइ पहुचंदी जेका अल्लाह चाहींदो, जेका अल्लाह जी चाहत हूंदी, न अल्लाह जी चाहत खां वधीक मिलंदो, न अल्लाह जी चाहत खां घटि मिलंदो। लन युसीबना इल्ला मा कतबल्लाह, जेको अल्लाह ताला लिखियो आहे उहो ई मिलंदो, पोइ चओ त उहो मौलाना, उहो ई असांजो कारसाज़ आहे। वअलल्लाहि फलियतवक्कलिल मुमिनून, ऐं महबूब मोमिननि खे चओ जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त पोइ अल्लाह ते भरोसे रखण वारो। दुनिया में जा शइ आहे उन्हनि में रब ते तवक्कुल रखो, अल्लाह ते यकीन रखो, तव्हांखे अल्लाह ताला अहिड़ो नवाज़ींदो जो लो अन्नकुम तवक्कलून अलल्लाह, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पवे त अल्लाह ते भरोसे रखण में केॾो वॾो फ़ाइदो आहे। मदीने वारो साईं फरमायो तव्हां अल्लाह ते भरोसो रखो त केॾो वॾो फ़ाइदो आहे हिन ते, हक़ तवक्कुल ही, जीअं अल्लाह ते भरोसे जो हक़ आहे उहो हक़ अदा करे ॾेखारियो। मदीने वारो साईं ने फरमाया लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैर तग़दू ख़िमासन व तरूह बिताना, मदीने वारे साईं फरमायो जीअं पखियुनि खे अल्लाह रिज़्क़ ॾींदो आहे, अल्लाह ते यकीन रखण वारनि खे अल्लाह ईअं रिज़्क़ अता फरमाईंदो। सुबुह जो ख़ाली पेट ॾींदा आहिनि, शाम जो ॾींदा आहिनि त पंहिंजा पेट भरे रिज़्क़ सां पोइ वापसि वठंदा। जेकॾहिं तव्हां अल्लाह ते यकीन रखो, जीअं यकीन रखण जो हक़ आहे उहो हक़ अदा करे ॾेखारियो त अल्लाह जो क़ुरान तो अल्लाह जो हबीब तो फरमाए, आका दुनिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हांखे अल्लाह ईअं रिज़्क़ अता फरमाईंदो जीअं परिंदनि खे अल्लाह रिज़्क़ अता फरमाईंदो। या दोस्तो अवां जॾहिं को दुनिया जो कमु कारोबार कयो, धंधो कयो, वापार कयो, को दुनियावी कमु कयो या दीनी कमु कयो, कहिड़ो दुनिया जो मामलो आहे, जेको बि कमु करणु चाहियो था त हुन में अव्वल अल्लाह ते भरोसो रखो, अल्लाह जी ज़ात ते यकीन रखो, अल्लाह खे कारसाज़ मञो त असां हीरा आहियूं, असांजी हैसियत न आहे, असां में क़ुवत न आहे, असुल क़ुवत अल्लाह वटि आहे, असुल ताक़त अल्लाह वटि आहे, असुल कारसाज़ अल्लाह आहे। अल्लाह जी ज़ात जे मथां यकीन हुजे पोइ हुन कम में हथ विझो, उहो कमु ज़रूरु पाए तकमील ताईं पहुचंदो जे कम में अल्लाह ते यकीन रखियो वञे। ऐं तव्हां जॾहिं अल्लाह ते यकीन रखंदव त उहो जेको बि कमु रब जे भरोसे ते तव्हां शुरू कयो उन में कॾहिं नुक़सानु मिलंदो। ऐं इन जो मतिलबु इहो न आहे त माण्हू अल्लाह ते यकीन रखे ऐं उन खां बाद में दुनियावी असबाब खे छॾे ॾे, दुनियावी असबाब जेके आहिनि उन्हनि खे छॾे ॾियणु तवक्कुल न आहे।
पहिरियां असबाब इख्तियार कयो, तव्हां पंहिंजी ताक़त हलायो, जेको असबाब आहिनि, जेके कमकार जा असबाब आहिनि उन में हथ विझो, असबाब पूरा करे उन खां बाद में अल्लाह ताला ते भरोसो रखो। बिना असबाब जे अल्लाह ताला कानून ई न ठाहियो, अल्लाह करे त करे सघे थो, इहा कुवत आहे बिना असबाब जे। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बिना माउ पीउ जे पैदा कयो, हज़रत ईसा रूहुल्लाह खे बिना माउ जे पैदा कयो, बिना पीउ जे पैदा कयो। शादी बीबी मरियम साईं कोन कई, अल्लाह ताला जिब्रील अमीन जे ज़रिए रूह फूकियो, हिकिड़े ॾींहं में अमल थियो, हिकिड़े ॾींहं में हज़रत ईसा रूहुल्लाह पैदा थी। अल्लाह ताला कुवत वारो। पर हाणे हिकिड़ो हमारे टुकड़ो आहे सो 20-15 साल थिया, रोज़ अहिड़ो दुआ घुरियो, मुंहिंजा मौला मूंखे औलाद अता फरमा, मुंहिंजा अल्लाह मूंखे सुहिणो टुकड़ो अता फरमा, मुंहिंजा अल्लाह मूंखे पुट अता फरमा। 10 साल गुज़री वियो दुआ घुरंदे, अल्लाह जो मलाइके ख़ुदा जा पाना 10 साल थी विया अथई, पुट जी दुआ थो घुरी। अवल शादी त कर त तोखे पुट ॼमे, शादी कई कोन अथई, 10 साल थिया दुआ थो घुरे, मौला पुट अता कर, पुट अता कर। शादी खां बग़ैर पुट ॼमंदो न, अवल शादी कंदो हुन खां पोइ पुट ॼमंदो। हिकिड़ो माण्हू आहे साईं मुंहिंजा वेठो हुजे ऐं चवे त बनी थो कयां, 6 एकड़ बनी आहे, पैसनि ते वरिती आहे, 1 लख में वरिती आहे। हाणे इहो वेही दुआ घुरे, हुनजे मथां वेही हुते टिलो करे, हुनजे मथां दुआ वेही घुरे ऐं हुन ते साईं मुंहिंजा रड़ी ताऊं करे, मुसलो विछाए, राति जो तहज्जुद पढ़े, मुंहिंजा मौला हिन में फ़सुल ॾे, हिन में कमज़ जो फ़सुल बि कर, हिन में भींडी जो फ़सुल बि कर, हिन में सारीअ जो फ़सुल बि कर, हिन में कणिक जो रड़ी ताऊं करे। ॿुधायो हुनजी दुआ घुरण सां हुन में फ़सुल थींदो कोन थींदो? अवल हुनखे हर हलाइणो पवंदो, अवल हुनखे साईं मुंहिंजा ॿिज छॾिणो पवंदो, हुनजी संभाल करणी पवंदी ऐं मौसम जो एतबार आहे, कमद जी फ़सुल में थींदो, सारी जी फ़सुल में थींदी। ईअं हरगिज़ न आहे त माण्हू अल्लाह ते भरोसो रखे ऐं कतीअ में चेट जो फ़सुल करे, चेट में कतीअ जो फ़सुल करे, इहे कोन थींदो। मौसम जो एतबार आहे। मदीने वारे साईं फरमाए अवल असबाब इख्तियार कयो, पोइ अल्लाह जी ज़ात जे मथां भरोसो रखो। हीअं साहब अकराम खजीअ जो फ़सुल कंदा हुआ मदीने में, पोइ खजूर जो फ़सुल जो लहे पियो त कुझु साहब अकराम हुनखे ॿिज ॾींदा आहिनि, खजीअ जो फ़सुल थींदो आहे न, हुन मां पूर खणी वरी मादी ते उछलाईंदा आहिनि, हुन मां फ़सुल थींदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े ॾिठो, साईं हिजरत करे मदीने शरीफ़ आया त साहब अकराम हिन अमल में विया अंसारी। साईं फरमायो इहो छो था कयो? या रसूलुल्लाह इहो ॿिज जेको आहे ॾींदा आहियूं, पूर पहुचाईंदा आहियूं, हुन खां बाद में फ़सुल थींदो आहे। साईं फरमायो त छॾे ॾियो, पाणे फ़सुल थींदो। ख़ुदा जी कुदरत उन साल फ़सुल घटि थियो, हुन ॿिज न ॾिनो। नबी जो अमर फरमायो त ॿिज न ॾियो, उहो नर खां मादे ताईं न पहुचायो, हुन में फ़सुल घटि थियो। पोइ साहब अकराम अर्ज़ु कयो रसूलुल्लाह हिन साल फ़सुल घटि थियो। साईं फरमायो सबबु छा आहे? हबीबनि खे अर्ज़ु कई या रसूलुल्लाह तव्हां मना फरमाई हुई त तव्हां इहो जेको अमल आहे, प्रोसेस आहे, हिकु नर खां मादी ताईं पहुचाइण वारो न कयो, तव्हांजे अमर ते असां ख़ामोश रही थी वियासीं, इन जे करे हिन में नुक़सानु थियो। साईं करीमन फरमायो दुनियावी मामलात जेके आहिनि उन्हनि में तव्हां जीअं कमु कयो था ईअं कंदा रहो, इहो अल्लाह ते भरोसो न आहे। तव्हां इहो जेको मां तव्हांखे दीन सेखारणु आयो आहियां, दीन जी ॻाल्हि ते अमल कंदा कयो, बाक़ी इहो जेको दुनियावी कमकार आहिनि उन्हनि में जीअं कंदा आहियो ईअं कंदा रहंदा। नबी सोणे फरमायो हाणे अल्लाह ताला ते भरोसो मदीने वारे साईं खां वधीक असांखे त कोन्हे कोन, जेको तवक्कुल मुंहिंजे दिल पर नबी खे आहे, जेको अल्लाह ते यकीन मदीने वारे साईं खे आहे, तंहिं बावजूदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनियावी असबाब इख्तियार करण खां मना न कई आहे। ऐं हदीस मुबारक आहे हिकिड़ो सहाबी हुजे या रसूलुल्लाह अवल उठ ॿधी पोइ तवक्कुल कयां या उठ खे छोड़े पोइ तवक्कुल कयां? त नबी साईं फरमाया इक्तिलहा व तवक्कल, अवल उठ जी रस्सी ॿध, उन खां बाद में अल्लाह ते भरोसो रख। तवक्कुल करण जो तरीक़ो इहो आहे अल्लाह जे भरोसे जो। बुज़ुर्गनि फरमायो आहे त जॾहिं को दुनिया जो कमकार करण जो इरादो कयो त 2 कम अवल ज़रूरी कयो, 2 कम कयो, हुन खां बाद में रब ते भरोसो रखो। 2 कम कहिड़ा? अवल जेको दुनिया जो कमकार कयो उन में पहिरियां मशवरो कंदा कयो, के तजुर्बेकार माण्हू खां, के दुनिया जे भले माण्हू खां जेको सुठो सलाहकार हुजे ऐं जेको तजुर्बेकार हुजे। वशाविरहुम फिल अम्र, अल्लाह जो क़ुरान जो फरमाए त पंहिंजे कमनि में हिन सां मशवरो कर, दुनिया वारनि सां मशवरो कयो। मशवरे करण खां बाद में पोइ उन कमु करण जो पुख़्तो इरादो कयो, जेको कमकार कयो। ईअं न त फिलाणे चयो आहे यार हुन चयो आहे त हाणे हथु विझां थो,
बाबे चयो आहे तॾहिं कारोबार कयां थो, हे दुकान वाह फलाणे माण्हू चयो आहे फ़ाइदो थींदो, न फलाणे जे चवण ते न, अवल दिलि में अज़्म पुख़्तो कयो, पक्को पुख़्तो अज़्म कयो, इरादो पुख़्तो कयो। अल्लाह जो क़ुर थो करे फ़इज़ा अज़म्त, जॾहिं तव्हां पक्को पुख़्तो इरादो करे चुको फ़तवक्कल अल्लाह, हाणे अल्लाह ते भरोसो कयो। मशवरो कयो कहिड़ो कमु कयां, मशवरो कयो पोइ तव्हां पंहिंजो दिमाग़ हलायो। जॾहिं तव्हांखे 8-10 कम साम्हूं अची विया पोइ हिकिड़ो कमु इख़्तियार कयो, पोइ इरादो कयो, पोइ पुख़्तो इरादो कयो, मज़बूत इरादो कयो। फ़इज़ा अज़म्त, जॾहिं पुख़्तो इरादो करे वेठो फ़तवक्कल अल्लाह, पोइ अल्लाह ते भरोसो रखो। इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, इन्हनि भरोसे करण वारनि सां अल्लाह मोहब्बत फरमाईंदो आहे। तव्हांखे मूं फ़क़ीर जूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं? जॾहिं के कम जी शुरूआत कयो त मशवरो जेकॾहिं माण्हुनि खां नथा करे सघो त पोइ अल्लाह सां मशवरो कयो। अल्लाह सां मशवरे करण जो तरीक़ो आहे इस्तिखारा करणु। इस्तिखारा भॻवान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इस्तिखारा शरीफ़ अल्लाह ताला जो हबीब बाक़ाइदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ईअं इस्तिखारा जी दुआ सेखारींदा हुया जीअं माण्हुनि खे महबूब सुहिणा निमाज़ पढ़णु सेखारींदा हुया, क़ुर पढ़णु सेखारींदा हुया, ईअं इस्तिखारा जी दुआ महबूब सेखारींदा हुया। असां वटि चंद माण्हू आहिनि जिन खे इस्तिखारा जी दुआ यादि आहे। दुनिया जो जेको बि कमु कयो अवल इस्तिखारा कयो। माशाअल्लाह तव्हांखे इस्तिखारा जो तरीक़ो कार दुआ उहा लिखी ते लॻायां थो, यादि करे छॾियो। ऐं जॾहिं को कमकार कयो त अवल शुरूआत में चयो इंशाअल्लाह, इंशाअल्लाह चयो। ऐं हर कम खे करण खां अॻु में सदको ॾींदा कयो। जेको कमु शुरू कयो उन खां अॻु में सदको ॾींदा कयो। जेकॾहिं कामयाबी चाहियो था, जेकॾहिं इज़त चाहियो था ऐं परेशानियुनि खां बचणु चाहियो था, अवल सदको ॾियो। ऐं जॾहिं को कमु कयो त तव्हांजे साम्हूं ॿ ॻाल्हियूं अचनि, हिकिड़ी दुनियावी ॻाल्हि आहे, हिकिड़ी दीनी ॻाल्हि आहे। अवल दुनियावी ॻाल्हि खे छॾे दीन खे तरजीह ॾींदा कयो। तव्हां दीन खे तरजीह ॾियो, अल्लाह ताला तव्हांजे दुनियावी कमनि खे आसान करे छॾियो। मिसाल तौरु तव्हांखे दुकान खोलणो आहे ऐं होॾा निमाज़ जो टाइम थी वियो, दुकान खोलणो आहे, निमाज़ ते वञिणो आहे, नौकिरी ते वञिणो आहे, निमाज़ ते वञिणो आहे। अवल तव्हां दुकान खे छॾे निमाज़ ते वञो, निमाज़ ते वञो, अल्लाह तव्हांजे दुकान में बरकत अता फरमाए। दीन खे तरजीह ॾींदा कयो। ऐं जॾहिं को कमु शुरू कयो, जॾहिं तव्हांखे का परेशानी अचे, जॾहिं का मामिलो अचे पेश अचे त तव्हां चवंदा कयो फ़व्विदु अम्री इलल्लाह, मूं पंहिंजो मामिलो पंहिंजे अल्लाह जे हवाले करे छॾियो, पंहिंजो मामिलो रब जे हवाले कंदा कयो। ऐं जॾहिं असबाब खे इख्तियार करे थकिजी पिया आहियो, सबब दुनिया जा इख्तियार करे 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 वरी बि नुक़सान आहे, मेहनत मज़दूरी करे 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 वरी बि नफ़ो नथो पहुचे, वरी फ़ाइदो नथो पहुचे, वॾी लगन सां वॾी महिनत सां तव्हां कोशिशि कई आहे, मदीने वारे साईं फरमायो त इन जो इलाज इहो आहे, हाणे तव्हां बेज़ार थी विया आहियो, सिहत में तंगी अची वई आहे, इलाज कराए कराए थकिजी पिया आहियो, कारोबार करे करे थकिजी पिया आहियो, फ़ाइदो नथो थिए, दुनिया जे कमकारनि में असबाब में हथ विझी विझी बेज़ार थी विया आहियो। मुंहिंजे दिलि पर नबी फरमायो पोइ जॾहिं तव्हां इज़ा अजज़्त, जॾहिं आजिज़ अची वञो, जॾहिं मोहताज थी वञो, जॾहिं मजबूर थी वञो, फ़कुल हस्बी अल्लाह व निअमल वकील, पोइ चओ त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे, जेको बहितरीन कारसाज़ आहे। हस्बी अल्लाह व निअमल वकील। दुनिया जा असबाब जॾहिं नफ़ो न ॾियनि, दुनिया जा असबाब जॾहिं फ़ाइदो न ॾियनि, दुनिया जा मामलात, दुनिया जा इलाज, दवाऊं, टिकी फोटा तव्हांजी सिहत खे, तव्हांजे कारोबार खे, तव्हांजी तिजारत खे, तव्हांजे रिज़्क़ खे नफ़ो नथा पहुचाइनि, उन खां पोइ इहा दुआ मदीने वारे साईं दुआ सेखारी आहे, हस्बी अल्लाह व निअमल वकील। इहा रोज़ानो जेकॾहिं 100 दफ़ा पढ़ो न इहा दुआ, इंशाअल्लाह कॾहिं तव्हां तंगी न ॾिसंदो, कॾहिं मजबूरी न ॾिसंदो, कॾहिं बि तव्हांखे को माण्हू मजबूर न कंदो, कॾहिं को माण्हू तव्हांखे मोहताज न कंदो। तव्हांखे अल्लाह अहिड़ी क़ुवत ॾींदो जो तव्हांखे कंहिंजे आॾो हथ फैलाइण जी ज़रूरत न पवंदी, कंहिंजे आॾो झुकण जी ज़रूरत न पवंदी, अल्लाह ख़ुदि तव्हांजो मददगार बणिजी वेंदो। रोज़ानो 100 दफ़ा इहा आयत मुबारका ज़रूरु पढ़ंदा कयो, हस्बी अल्लाह व निअमल वकील। माना मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे, जेको अल्लाह ज़ोर भलो कारसाज़ आहे। अल्लाह ताला शाह असांखे भरवसे करण वारनि ॿारनि में शुमार फरमाए। हस्बी अल्लाह व निअमल वकील, बस ये काफ़ी। अल्लाह ताला असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहु आमीन।
अस्सलाम वालेकुम। અહીં વેલું અને ખાને મોકલ